अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। गुज़रियल हुकूमत के आवाम के रिलीफ ॾियण जो एहसास न थियो। इमरान हुकूमत वञण खां पहिरीं ॼाण विछायो हो त जीअं असां उन में फासी वञूं। दिल ते पत्थर रखी पेट्रोल जूं क़ीमतूं वधायूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो ग्वादर में तकरीब खे ख़िताब, चई आलमी मंडी में पेट्रोल तेज़ी सां वधी रहियो आहे। पूरी कोशिश कई आहे त अवाम ते घटि भार विझूं। कीअं मुमकिन आहे त महांगो तेल करे साह खे मुल्ह ते ॾियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां वफ़ाक़ी काबीना ऐं सरकारी आफ़ीसरनि जे पेट्रोल कोटा में कटौती जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सूबाई वज़ीरनि ऐं सिंध सरकार जे आफ़ीसरनि जे पेट्रोल कोटा 40% घटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। KP जो बि पेट्रोलियम शयुनि जे ख़र्चनि में 35% कटौती जो ऐलान। मुराद अली शाह जो चवणु आहे त पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वाध थी आहे। पेट्रोल जे वधंदड़ अघ जो भार खज़ाने ते वधीक पवणु न घुर्जे। सरकारी आफ़ीसरनि जे पेट्रोल कोटा में 40% घटिताई सां खज़ाने ते भार घटि थींदो। असांखे अवाम जे मसइलनि जो एहसास ऐं इदारक आहे। हुकूमत ॾुखियुनि मुआशी हालतुनि में पूरी मेहनत ऐं ध्यान सां अवाम खे रिलीफ ॾियण जी भरपूर कोशिश करे रही आहे। इंशाअल्लाह ईंदड़ ॾींहनि में बहितरी ईंदी। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वाध ख़िलाफ़ अवामी रद्द अमल ते इज़हार। सेनेट चेयरमैन सादिक संजरानी की सदारत थे सेनेट जो इजलास पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ते अपोजिशन पारां इजलास मां वाकआउट। गोड़ ऐं नारेबाज़ी सेनेट में ॻाल्हाईंदे आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त IMF जी ग़ुलामी खां रातो राति निकिरणु मुमकिन नाहे। मुल्क खे ॾफे ॾांहुं वञण बदिरां मसइलनि जो हल ॻोल्हियो वञे। PTI 4 सालनि दौरान मईशत खे तबाह करे छॾियो। ग़रीबनि खे महांगाई खां बचाइण लाइ टारगेटेड सब्सिडी ॾिनी थी वञे। अमेरिका मज़बूत पाकिस्तान ॾिसण नथो चाहे। भारत इसराइल ऐं अमेरिका गॾिजी पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश कई। परॾेही साज़िश तहत मौजूदा हुकूमत मुल्क मथां मड़ी वई। PTI हुकूमत जे ख़ात्मे खां पोइ भारत में जश्न मल्हायो वियो। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो बोनीर में जलसे खे ख़िताब। संदसि चवणु आहे त वावेला कई वेंदी हुई त PTI महांगाई करे छॾी आहे। मौजूदा हुकूमत 2 महीननि दौरान महांगाई जो तूफ़ान बर्पा करे छॾियो आहे। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खां पोइ 25 खां 40 हज़ार रुपयनि जी आमदनी वारनि खे ट्रांसपोर्टेशन जी मदद में 2000 रुपया ॾिना वेंदा। हुकूमत जो ऐलान। पेट्रोलियम जे वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त इमरान ख़ान मुल्क खे ॾेवाल पणे ॾांहुं वठी वियो। गुज़रियल हुकूमत मुल्क में मुआशी बर्बादी पैदा कई वई। IMF सां हिननि तय कयो हो त क़ीमतूं वधायूं वेंदियूं। शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त इमरान ख़ान हुकूमत ख़तमु थियण खां अॻु पेट्रोल ते सब्सिडी जो ऐलान कयो। लॻो त काबीना जी मंज़ूरी सां फ़ैसिलो कयो वियो, पर ईअं न हो। हुकूमत पेट्रोलियम इस्पन ते सब्सिडी मुकमल ख़त्म करण जूं तयारियूं करे वरितियूं। ज़रियनि मूजिबि सब्सिडी ख़त्म थियण बैदि तेल जी क़ीमतुनि में 23 रुपया 3 पैसा इज़ाफ़ो थी वेंदो। पेट्रोल जी क़ीमत 209 रुपया 86 पैसा फ़ी लीटर खां वधी 219 रुपया 18 पैसा फ़ी लीटर थी वेंदी। हाई स्पीड डीज़ल 227 रुपया 18 पैसा, लाइट डीज़ल 186 रुपया 39 पैसा फ़ी लीटर थी वेंदो। पेट्रोल जा अघ वधण बैदि ट्रांसपोर्टरनि बि भाड़ा वधाए छॾिया। 50% गाॾियूं बिहारे अमले खे घर भेड़ो करण जो ऐलान। आल पाकिस्तान पब्लिक ट्रांसपोर्ट ओनर फेडरेशन किरायनि में 20% वाध जो फ़ैसिलो करे छॾियो। फेडरेशन जे तर्जमान चयो आहे त हू डीज़ल जी क़ीमत वधाइण ते 50% ट्रांसपोर्ट एहतजाज तौरु बंदि रखंदा ऐं अमले खे फ़ारिग़ कयो वेंदो। तर्जमान मूजिबि ट्रांसपोर्टरनि लाइ गाॾियूं हलाइण नामुमकिन थी वियो आहे। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज। लाड़काणू, खैबर, खैरपुर, कंबर, शेदातकोट, शिकारपुर, बाडर ऐं रतोदेरो में सियासी समाजी तंज़ीमनि
सिविल सोसाइटी के नुमाइंदन ऐं पोरहतन जा एहतजाजी मुजाहरा ऐं धरना जोही कानपुर महर नवाजतोई जमाल शाह में एहतजाज किया वियो। एहतजाज कंदड़ पेट्रोलियम शण जे अघनि में वाध के रद्द करे छॾियो। अघ घटाए आवाम के रिलीफ ॾियण जो मुतालबो। अगूणी हुकूमत तनकीद कंदड़ अवाम मथा पेट्रोल बम किराए छॾियो। असां IMF वटि वञण बावजूद अवाम के रिलीफ फराहम कयो। PTI अगवान शौकत तरीन जी हुकूमत ते तनकीद। संदसि चवण है ही चवंदा हुआ त पेट्रोल अघ में रुपयो भी इजाफो थियो त तूफ़ान अची वेंदो। PTI हुकूमत फेबरवरी में बिजली की कीमत में 5 रुपया घटिताई कई हुई। हुकूमत के 444 नाला ECL मां कढण जी कहिड़ी तकड़ हुई? छा माइटन ऐं दोस्तन के फ़ाइदो थे त अहिड़ी तरमीम करण घुर्जे? सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जा हाई प्रोफाइल केसिस में मुबैना मुदाखलत खिलाफ पाण मुरादे नोटिस ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। अदालत पारां ECL में तरमीम के कानून के दायरे में आणण लाइ हुकूमत के 1 हफ़्ते जी मोहलत। चीफ जस्टिस चयो आहे त फिलहाल एग्जीक्यूटिव के मामलन में मुदाखलत करण नथा चाहियूं। नालो नथा खणूं पर एक वज़ीर जो नालो ECL मां कढियो वियो उहो अहम वाशी मामला सरअंजाम ॾेई रहियो आहे। नेब चेयरमैन काबिल ऐं ईमानदार शख्स के हुजण घुर्जे। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल हाई प्रोफाइल केस में मुदाखलत जी पाण मुरादो नोटिस केस की ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चयो आहे त चेयरमैन नेब जी मुक़ररी बाबति एहतियात सां सोचे सम्झे क़दम खयो वञे। नेब कंहिं ते बेबुनियाद केस ठाहिण बाबति दबाव क़बूल न करे। जेकॾहिं नेब ते दबाव विधो वञे त सुप्रीम कोर्ट खे लिखियो वञे। अहिड़ा पुराणा केस जन में सज़ा नथी थी सघे। नेब पाण जाइज़ो वठी फ़ैसिलो करे। उन जो इहो मतिलबु न आहे त जंहिं केस खे चाहिनि कढे फिटो कनि। इस्लामाबाद हाई कोर्ट पुलिस के शेख रशीद की गिरफ्तारी खां रोके छॾियो। अदालत घरू सेक्रेटरी खां शेख रशीद जे केस बाबति तफ़सील घुराए वरिता। मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो आहे त हुक्मरान जूं क़यामत जहिड़े महांगाई करण वञी रहिया आहिनि। अवाम महांगाई खिलाफ़ रस्तनि ते हूंदो ऐं हुकूमत घर में हूंदी। हाणे इमरान खान रस्तनि ते ईंदो ऐं सॼी क़ौम साणसि गॾु हूंदी। राणा सनाउल्ला मुल्क में बदमाशी मचाए छॾी आहे। बाप जो हकीकी बाप तो सोचींदो हूंदो त छा थी वियो। सिंध हाई कोर्ट दुआ ज़हरा केस में FIA के पुलिस की मदद की हिदायत करे छड़ी। सिंध हाई कोर्ट में दुआ ज़हरा बाजाबी केस की ॿुधणी। IG सिंध पारां दुआ ज़हरा बाजाबी केस बाबति रिपोर्ट पेश। अगूणे IG कामरान फज़ल के जारी शोकास नोटिस वापस वरितो वियो। नज़र रखी वञे त दुआ ज़हरा गैर कानूनी तरीक़े सां सरहद पार न करे सघे। अदालत केस की ॿुधणी 10 जून ताईं मुलतवी करे छॾी। कराची की जेल चौरंगी में डिपार्टमेंटल स्टोर के लगल बाहि के 45 कलाक गुज़री विया। मालिकनि ते क़त्ल जो केस दाख़िल। फायर ब्रिगेड इख्तियारियुनि जो चवणु आहे त बाहि ते गुज़िरियल ॾींहं साबिक़ो आंदो वियो हो। कूलिंग वारो अमल जारी आहे। कूलिंग वारे अमल दौरान मुख़्तलिफ़ हंधनि ते बार बार शोला भड़की पवनि था। कूलिंग वारे अमल में वधीक केतिरा ई कलाक लॻी सघनि था। 18 खां वधीक फायर टेंडर कूलिंग वारे अमल में हिस्सो वठी रहिया आहिनि। डिगड़ी वेझो 2 ॿार जमड़ाऊ केनाल में ॿुॾी फोत। ॻोठ चौधरी सैफुल्ला गुल वेझो 6 वरे जो दिलीप ऐं किश्वर भील जमड़ाऊ केनाल में वहिजण दौरान ॿुॾी विया। ॿिन्ही ॿारनि जा मड़ घर पहुचण ते कोहराम अची वियो। बुछेरी भरिसां ॻोठ हाजी रसूल बख्श कलोड़ो वासी 8 वरे जो नीगर गुजरवा में वहिजण दौरान ॿुॾी फोत थी। कुंभ भरिसां घर मां नारी जो फाव खाधल लाश हथ। ॻोठ अली बहर में 35 वरे जे फरीदा सोलंकी जो लाश घर में टंगियल मिलियो। पुलिस पहुची नारी जो मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। इलाइक़े में नारी के मुड़ुस पारां घुटाड़े क़त्ल करण जा चोबोल। पुलिस नारी जे मुड़ुस खे गिरफ़्तार करे वरितो। नवाबशाह जी पीपुल्स मेडिकल अस्पताल में मरीजन जो स्टाफ नर्स ते तशद्दुद। वाक़े खिलाफ नर्सन जो MS ऑफिस ॿाहिरां एहतजाज। नर्स ते तशद्दुद कंदड़ जवाबदारनि खिलाफ कार्रवाई की घुर।